ॾिसी रहिया आहियो सिंध ग्रीन न्यूज़। मां आहियां गुलज़ार मंचांडियो। ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। हाणे ख़बरूं शामिल कंदासीं। ठटे खां रिपोर्ट करे रहियो आहे अकबर दिलवाणी। कोहिस्तानी जे ॻोठ सकीलतो खोसो जे केतिरनि ई मुतासिरनि रहवासियुनि पारां संदन सर्वे ज़मीन ते बासर माण्हुनि पारां कब्ज़ा करे खेनि पंहिंजे ई मुल्क मिल्कियतुनि मां बेदख़ल करण जे कयल साज़िशुनि ख़िलाफ़ हिकु एहतजाजी मुज़ाहिरो वलू खोसो, सकीलतो खोसो, कालू खोसो ऐं ॿियनि जी अॻुवाणी में कंदे चयो त संदसि सर्वे नंबर 1 ऐं 2 एराज़ी 30 एकड़ ज़मीन पेटारो मोड़ भरिसां सेवण रोड देह बादाम मकान मोलस में आहे ऐं जंहिं ते सईद महबूब शाह कब्ज़ो करे असांखे पंहिंजे ई ज़मीन मां बेदख़ल करणु चाहे थो, जंहिं ज़मीन जा समूरा काग़ज़ बि असां वटि मौजूदु आहिनि। हुननि चयो त असां उहा ज़मीन संदन अबनि ॾाॾनि जी आहे, जंहिं ते को बि कब्ज़ो बर्दाश्त न कंदासीं। हुननि डीसी जामछोरो एसएसपी ऐं एसी जामछोरो खां मुतालबो कयो त संदन सर्वे ज़मीन ते सैयद महबूब शाह पारां कयल कब्ज़े जो नोटिस वठी असांजी ज़मीन तां कब्ज़ो ख़ाली कराए असां सां इंसाफ़ कयो वञे। ॿी सूरत में सख़्तु एहतियात करण सां गॾु इंसाफ़ लाइ अदालत में वेंदासीं।